नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के कईबर में खबर ॾींदड़ केबर लग प्याला रेस्टोरेंट अॻियां नेशनल हाईवे ते नामालूम टेलर 20 साला नौजवान नजीबुल्ला बल्द कायम गबोल के चेपाटि ڇॾियो, जिते हादसा जाइ ते खेबरानी पुलिस बर वक्त पहुंची लाश के रूरल हेल्थ केबर में पोस्टमार्टम लाइ पहुंचायो। फोती नौजवान नजीबुल्ला गबोल नवाबशाह लग टी मोड़ तां संदस भाइरन मोहम्मद वारिस अब्दुल मनाफ ऐं संदस ॻोठाणनि सां गॾिजी नियर वसाण बंगलो वट मौलाना सबकतुल्ला जोगी मदरसे वट जमायत उलमा इस्लाम जे जलसे ते आयल हुआ। ऐं फोती जे भाइरन वारिस गबोल ऐं अब्दुल मनाफ गबोल वधीक चयो त असांजो भाउ नजीबुल्ला गबोल प्याला रेस्टोरेंट ते चाह पीअण लाइ वियो हो त चाह पी होटल तां वापस रोड जी साइड खां पंध जलसे ते वापस अची रहियो हो त अचानक हैदराबाद खां पंजाब वेंदड़ नेशनल हाईवे तां नामालूम ट्रेलर धक्का हणी फरार थियण में कामयाब थी वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।